अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ख़बर शामिल कंदा सकरंड खां बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम न्यू डेटा सर्वे में शामिल थियण लाइ सकरंड ऐं आसपास खां आयल सवें औरतुनि जी इनकम सपोर्ट प्रोग्राम ऑफिस आरोपे अमले ऑफिस जो मेन गेट बंद। मुतासिर औरतुनि जो एहतजाज, अमले ते रिश्वत वठण जो इल्ज़ाम। उन मौके ते मुतासिर औरतुनि चयो त असां गरीब मिसकीन आहियूं, उन लाइ बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जी न्यू डेटा सर्वे में शामिल थियण लाइ सुबुह जो 7 वॻे अचूं था, पर इनकम सपोर्ट प्रोग्राम अमलो मुबैना तौर फी सर्वे ते रिश्वत तलब करे थो। न ॾियण जी सूरत में ऑफिस जो मेन गेट बंद करे छॾनि, जंहिंखां पोइ ॿाहिरि बीठल एजेंटनि ज़रिए पैसा वठी सर्वे कनि था। हुननि चयो त हिक त एतिरी महांगाई सबबि फाका कशी करण ते मजबूर आहियूं, पर असांखे इनकम सपोर्ट प्रोग्राम में शामिल नाहे कयो वियो। हिन वक़्तु न्यू डेटा सर्वे में शामिल थियण लाइ सुबुह खां बीठल सवें मिसकीन औरतुनि खां रिश्वत तलब कई पई वञे। हुननि मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी मुलविज़ अमले ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वञे।